बॉक्सिस हूंदा आहिनि उन्हनि खे असां सेल्स चवंदा आहियूं। हाणे इहे जेके सेल्स हूंदा आहिनि इन्हनि खे एक्टिव करण जो तरीक़ो कहिड़ो हूंदो आहे, इन्हनि खे तव्हां 3 प्रोसेस जे ज़रिए, 3 प्रोसेस हूंदा आहिनि जिन 3 प्रोसेस जे ज़रिए तव्हां उनखे एक्टिव करे सघो था। तव्हां जॾहिं बि इन ते फस्ट जेको आहे उहो हूंदो आहे क्लिकिंग, बाय क्लिकिंग। हाणे जॾहिं तव्हां माउस तां इन ते क्लिक कंदो, इहो टेस्ट में ईंदो आहे, तक़रीबन टेस्टुनि में मूं काफ़ी जेके पास पेपर्स आहिनि उन्हनि में ॾिठो आहे, इहो पुछंदा आहिनि त कहिड़ा कहिड़ा जेके प्रोसेस आहिनि, माना कहिड़े कहिड़े तरीक़े सां इन सेल खे तव्हां एक्टिव करे सघो था। त सेल खे तव्हां 3 तरीक़नि सां एक्टिव करे सघो था। पहिरियों जेको आम तरीक़ो हूंदो आहे उहो सेल खे क्लिकिंग, बाय क्लिकिंग, उते लिखियलु हूंदो। जेकॾहिं तव्हांखे 3 तरीक़ा मिलियल हूंदा त तव्हां वरी पोइ हेठां ऑल ऑफ दिस जो ऑप्शन मिलियल हूंदो। हाणे रिसेंटली अलाए कहिड़ी टेस्ट हुई, उन में मुंहिंजे अखियुनि जे अॻियां गुज़रियो हुयो उहो सुवालु। ऐं ॾिसो त जेका MS ऑफिस आहे उन ते तमामु घणो IBA ज़ोर ॾींदी आहे, ठीकु आहे। IBA हुजे या चाहे कहिड़ी बि टेस्ट हुजनि, उहे तक़रीबन MS ऑफिस ते तमामु घणो ज़ोर ॾींदियूं आहिनि, छो जो उनजा जेके सवालात आहिनि ऐं ऑफिस वर्क में हूंदो ई इन में आहे। जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां UDC लाइ तयारी कयो था, या तव्हां जूनियर क्लर्क लाइ तयारी कयो था, या तव्हां उन खां अलावा LDC लाइ तयारी कयो था, त जिथे बि कंप्यूटर जा क्वेश्चन्स अचनि था त उन में लाज़मी आहे त तव्हांखे को बेसिक नॉलेज लाज़मी हुजणु घुरिजे। ऐं थी सघे तो तव्हांखे कंप्यूटर, हाणे लाज़मी आहे आम लाइफ में तव्हां हिन कंप्यूटर जी सम्झो त हीअ जेका दुनिया आहे हिन में तव्हांखे आम ज़िंदगी में कंप्यूटर तमामु घणो इस्तेमालु थिए थो, ठीकु आहे। त हीअ सवाल तक़रीबन पुछियो वेंदो आहे, सेल केतिरनि तरीक़नि सां एक्टिव करे सघिजे थो। पहिरियों जेको तरीक़ो आहे उहो आहे बाय क्लिकिंग। जॾहिं तव्हां सेल ते क्लिक कंदो त उहो सेल एक्टिव थी वेंदो, ठीकु आहे। इट मीन्स दैट उन में तव्हां हाणे क़ाबिल थी वेंदो टैक्स एंटर करण जी, ठीकु आहे। उन खां बाद में आहे त एरो कीज़। एरो कीज़ कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, जेको इहे लेफ़्ट राइट जेके बि एरो कीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे तव्हां किथे बि अगरि जेकॾहिं जेके एरो कीज़ आहिनि उन्हनि खे तव्हां किथे बि प्रेस कंदो, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां लेफ़्ट साइड वारे खे तव्हां दबायो था त उहो जेको सेल हूंदो उन साइड ॾे उहो एक्टिव थी वेंदो। उन खां बाद में जेकॾहिं तव्हां जेकॾहिं तव्हां उनखे राइट साइड ॾे कयो था त